ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। फटे खां रिपोर्ट करे अकबर दिलवानी अकाउंटेंट जनरल सिंध जे हिदायतुनि तहत अकाउंट्स ऑफिसर तैयब अली गोरी पारां हाज़िर सर्विस ऐं रिटायर सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस ठट्टो में खुली कचहरी मुनक़िद कई वई। उन मौक़े ते अकाउंट्स ऑफिसर तैयब अली गोरी चयो त अकाउंटेंट जनरल सिंध जे ख़ासि हिदायतुनि ते रोशनी में सिंध जे समूरनि ज़िलनि अकाउंट्स ऑफिसरनि जे ऑफिसुनि में खुलियल कचहरियूं मुनक़िद कयूं पियूं वञनि त जीअं हाज़िर सर्विस बुज़ुर्ग पेंशनरनि ऐं फ़ौती मुलाज़िमनि जा समूरा मसइला तरजीह बुनियादनि ते हल करे सघजनि। उन ॾिस में कंहिं बि क़िस्म जी गफ़लत ऐं लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। उन मौक़े ते रिटायर ऐं हाज़िर सर्विस मुलाज़िमनि पारां मुख़्तलिफ़ शिकायतूं ऐं मसइला पेश कया विया, जंहिं ते अकाउंट्स ऑफिसर तैयब अली गोरी लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायत कई त रिटायर ऐं हाज़िर सर्विस मुलाज़िमनि जा मसइला तरजीह बुनियादनि ते हल कया वञनि त जीअं खेनि कंहिं बि क़िस्म जी परेशानीअ खे मुंहुं ॾियणो न पवे। उन मौक़े ते ज़िले अकाउंट्स ऑफिसर ज़ुल्फ़कार अली अंसारी चयो त असांजी ऑफिस जा दरवाज़ा अवाम लाइ हर वक़्तु खुलियल आहिनि त जीअं संदनि बुनियादी मसइला फौरी तौर ते हल थी सघनि। खुली कचहरी में एजी सिंध जे असिस्टेंट अकाउंट्स ऑफिसर अज़ीज़ुर रहमान, सीनियर ऑडिटर अरशद, अकाउंटेंट अफ़ज़ाल हुसैन चांडियो, एजाज अली राहपुटो, समीउल्लाह शेख, सब अकाउंटेंट सलीम गाड़ी, मंसूर अली शाह, गुल मोहम्मद मरी, आसिफ खान, सरवर सोलंगी ऐं ॿियनि ऑफिसरनि खां अलावा हाज़िर सर्विस ऐं रिटायर सरकारी मुलाज़िमनि ऐं सहाफ़ियुनि पिणु शिरकत कई।